खां जेको अमेरिकी हमलो आहे उन ॿिन्ही मुल्कनि विच में इन जी शिदत खे अञा वधाए छॾियो आहे ऐं उन खां अलावा दुनिया जा मुख़्तलिफ़ जेके मुल्क आहिनि उहे डिवाइडेड नज़र अचनि पिया। कुझु मुल्क सरेआम जेको आहे इसराइली हिमायत में बीठल नज़र अचनि पिया ऐं कुझु जेके मुल्क आहिनि उहे परदे पुठियां चइजनि या ख़ुदि जेके सफ़ारती मुलाक़ातूं आहिनि ईरानी परॾेही वज़ीर जूं उन में सरेआम उन जी लफ़्ज़ी हिमायत कंदे नज़र अचनि पिया। पर हिन वक़्तु ताईं जेको न्यूक्लियर प्रोग्राम आहे या जेको कॉन्फ्लिक्ट आहे इसराइल ऐं ईरान जे विच में बावजूदि बार बार इहो पियो चयो वञे त असांजो उन्हनि सां को तालुक़ु न आहे पर रिजीम चेंज जो मुतालबो कनि था। इन समूरी सूरत हाल में सॼी दुनिया मुंझारे जो शिकार आहे ऐं ख़ासि तौर ते जॾहिं अमरीका अटैक कयो आहे ऐं जेके 3 हदफ़ जेके साइट्स आहिनि उनखे तमामु घणो नुक़सानु रसाइण जी अमरीकी दावा जॾहिं साम्हूं आया त ख़ुदि अमेरिका जी मुख़्तलिफ़ रियासतुनि में बि इन अटैक ख़िलाफ़ु एहतजाज थींदे नज़र आया आहिनि। पर ॿिए तरफ़ इहो बि इम्कानु ज़ाहिर कयो पियो वञे त थी सघे थो 3rd वर्ल्ड वार जी शुरूआति थिए। पर उन जे बावजूदि असां जेकॾहिं पाकिस्तानी सियासी क़यादत जी ॻाल्हि कयूं या अस्करी क़यादत जी ॻाल्हि कयूं उन्हनि अमरीकी हमले खे कंडेम कयो आहे ऐं जेको क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थियो आहे वज़ीर आज़म जी सदारत में उन में बि जेके अमरीकी हमिलो आहे ऐं ईरान ते जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते हमला कया विया आहिनि उनखे न सिर्फ़ु निंदियो वियो आहे पर उनखे आलमी क़ानून जी भञकड़ी बि करार ॾिनो वियो आहे। इन समूरी सूरत हाल ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां प्रोग्राम में सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगाह GM जमाली साहब मौजूदु आहिनि। जमाली साहब कीअं पिया ॾिसो हीअ जेका सूरत हाल आहे ऐं ख़ासि तौर ते इसराइल ऐं ईरान जंग कंहिं बि रीति असांखे इन में ठापुर या सिचुएशन काम डाउन थींदे नज़र नथी अचे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ एग्रेशन्स नज़र अचनि पियूं। जेकॾहिं इसराइल अटैक थो करे त काउंटर अटैक में ईरान बि मैदान ते लथल आहे ऐं ताज़ो जेको अमरीका इसराइल सां गॾु बीह करे यानी ईरान ते हमिलो कयो आहे उनखां पोइ पाकिस्तान जेको इनखे कंडेम कयो आहे ऐं फील्ड मार्शल जो ट्रम्प सां जेका मुलाक़ात हुई उनखां बाद में ॿिया जेके दौर आहिनि इन समूरी सूरत हाल ते छा पिया ॾिसो त आख़िर इहा सूरत हाल वञी किथे दंग कंदी? तव्हां जंग जी सूरत हाल खे सम्झण जी कोशिशि कयो त 24 कलाक अॻु में जेकी जंग इसराइल ऐं ईरान जे विच में थी रही उन में गुज़िरियल 24 कलाकनि खां पोइ हिकिड़ी जंहिंखे चइजे त नओं ट्विस्ट अची वियो आहे ऐं अमेरिका जे इन जंग में शामिलु थियण खां पोइ यकीनन हाणे ॾुखियो मरहलो थी वियो आहे एशिया में हर मुल्क जे लाइ। इन सां इफेक्ट रशिया ते बि पवंदो, चाइना ते बि पवंदो, साउथ कोरिया ते बि पवंदो ऐं जेके मुस्लिम असांजा मुल्क आहिनि बशमूल पाकिस्तान, इन खां अलावा इंडिया ते बि जेको आहे वॾो असरु पवंदो। छो जो पहिरियों इसराइल जेसिताईं ईरान ते हमला करे रहियो हुयो तेसिताईं तव्हां ॾिसो त ऑलरेडी इसराइल जे ख़िलाफ़ु सॼी दुनिया में जेकी हुन गज़ा ते बर्बरियत कई उन जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरा थी रहिया हुआ। पर जॾहिं वरी हुन ईरान जे ख़िलाफ़ु जंग शुरू कई त उन ख़िलाफ़ु बि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में ऐं मां हिन वक़्तु मग़रबी मुल्कनि जी ॻाल्हि करे रहियो आहियां त उते मुज़ाहिरा थी रहिया हुआ। पर हाणे जॾहिं खां हिन में अमरीका डायरेक्टली आयो आहे ऐं उन 3 साइट्स ते उन जे जेके एटमी साइट्स हुयूं उन्हनि ते हमिलो कयो आहे उन खां पोइ जेके मग़रबी दुनिया जा ख़ासि मुल्क आहिनि उहे सभु अमरीका जी तरफ़ उन्हनि जो लाड़ो नज़र अची रहियो आहे। ऐं कल्ह जेको सलामती कौंसिल जो इजलास थियो UN में उन में तव्हां इहो ॾिठो हूंदो त उते जेके मग़रबी मुल्क आहे उन्हनि जो हिकिड़ो वाज़े जेको झुकाव हुयो उहो अमरीका सां गॾु। इन खां अॻु में हर मुल्क इसराइल जी मज़म्मत करे रहियो हुयो। इन खां अॻु में हर मुल्क चई रहियो हो त इसराइल हिकु दरिंदगी जी सूरत हाल पैदा कयल आहे गज़ा फ़लस्तीन में ऐं हाणे हुन हिकिड़ो नओं मास खोलियो आहे। हाणे हिन सॼे माहौल खे ॾिसंदे ज़ाहिर आहे ॾिसो ईरान ते गुज़िरियल 40 सालनि खां बैन अल-अक़वामी पाबंदियूं आहिनि। हिकिड़ो मुल्क ऑलरेडी पाबंदियुनि जो शिकारु हुयो माली तौर ते हुनखे तमामु घणो 40 सालनि में नुक़सानु पहुतो आहे। पर उन जे बावजूदि बि उनखे सलाम त पेश करणु घुरिजे त इन सॼी तकलीफ़ुनि जे बावजूदि बि हुन हिकिड़ो मर्दानगी वांगुरु जंग जो मुक़ाबिलो करण लाइ इसराइल जेको अनऑफिशियली हिन दुनिया ते रूल करे रहियो आहे ज़मीनी दुनिया जी ॻाल्हि करे रहियो आहियां
जंहिंजे अॻियां तव्हां ॾिसो त अमेरिका बेबस नज़र अची रहियो आहे ऐं हू डिक्टेशन ॾेई करे नेतन्याहू अमेरिका खे इन जंग में पाण सां गॾु शामिलु करण में कामयाबु थी वियो। त हाणे उन जेको हिकिड़ो ताक़तवर तरीन मुल्क आहे जंहिंजी डिफेंस ऐं जेको उनजो दिफ़ाई बजट आहे उहो जेकॾहिं तव्हां इंडिया जे सॼे साल जो बजट लॻायो त एतिरो बजट जेको आहे उनजो हिकिड़े महीने जो हुयो। हाणे हेतिरी वॾी जंग में यकीनन एॾी वॾी ताक़तवर फोर्स साम्हूं मुल्क हुजण जे बावजूदि बि ईरान उन सां माडो अटकाए ऐं पंहिंजा जेके पंहिंजे बलबूते ते ठहियल जेके उनजा मिज़ाइल्स हुआ उन्हनि खे इसराइल जे शहर तल अबीब जेको उन्हनि जो कैपिटल आहे हैफ़ा ऐं ॿियनि इलाइक़नि में पहुची करे इहो साबित कयो त जेको तव्हांजो आयरन डोम आहे उहो असांजे हिन मिज़ाइल खे यकीनन काफ़ी हद ताईं त उन्हनि इंटरसिपेट करे छॾिया ऐं 85% जेको आहे उन्हनि इंटरसिपेट कया, पर जेके 15% बि उते बम ऐं मिज़ाइल्स किरिया आहिनि उन्हनि बहरहाल उते हिकिड़ो पंहिंजी ईरान पंहिंजी हिकिड़ी ताक़त शो कई आहे त असां इन हद ताईं वञी सघूं था। जेकॾहिं इसराइल ऐं ईरान जी इहा जंग कंटिन्यू हले हा त मुंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो आहे त इन में इसराइल खे तमामु घणो लॉस थिए हा। ईरान खे त लॉस थी रहियो आहे, इन में को शक कान्हे, पर इसराइल जेको पाण खे नाक़ाबिले तस्ख़ीर सम्झंदो हुयो उनखे जेको आहे इन में तमामु घणो स्लो प्रोसेस ज़रूरु हुयो, पर हिकिड़ो वॾो धकु रसी रहियो हो, छो जो इसराइल जी आवाम में जेको ख़ौफ़ रास हो त सुबुह या राति जो हिते मिज़ाइल किरंदा त उहो बार बार शेल्टर होम्स में भॼणु ऐं उन्हनि में जेको पैनिक ख़ौफ़ पैदा थियल हुयो उन में ईरान काफ़ी हद ताईं कामयाबु थियो। पर हाणे दुनिया जी डायमेंशन थोरी तब्दील थी वई आहे जॾहिं खां अमेरिका इन जंग में आयो आहे। हाणे असांखे ॾिसणो इहो आहे त एशिया में जेके ॿिया ताक़तवर मुल्क आहिनि जिन में ॿ त ख़ासि तौर ते जीअं रशिया ऐं चाइना हिन ख़िते में मौजूदु आहे, उन्हनि जो स्टैंड केतिरो आहे, छो जो हिन वक़्त ताईं त सवाइ बयानबाज़ी जे ज़मीनी हक़ीक़तनि जे मुताबिक़ असांखे इहो नज़र न अची रहियो आहे त कंहिं बि मुल्क ईरान खे सपोर्ट कई हुजे। यकीनन कल्ह OIC जो बि इजलास थियो, उते बि इन हद ताईं जेकी जॉइंट स्टेटमेंट हुई उहा इशू थी त जेको इसराइल करे रहियो आहे उहो जेको आहे क़ाबिल मज़म्मत आहे ऐं इसराइल खे रोकियो वञे त जीअं उहो वधीक हमला न करे। अहिड़े तरीक़े सां जेकी UN में बि कार्रवाई थी आहे, OIC जे इजलास जे फौरी बाद अमेरिका पंहिंजो अटैक कयो आहे। अञा उहो इजलास हलंदड़ ई हो त अमेरिका जो इहो अटैक थी वियो हुयो। बदकिस्मती इहा ई आहे त उन जे बावजूदि बि OIC मां बि अमरीकी हमले जे बारे में जेको आहे उन जॉइंट स्टेटमेंट में असांखे कुझु नज़र न आयो। यकीनन इसराइल जी हमलनि जी मज़म्मत कई वई ऐं उन में तमामु जेके मुस्लमान मुल्क हुआ उहे हिकु पेज ते नज़र आया। हिते हाणे सुवाल जीअं मूं चयो त डायमेंशन चेंज थी वई आहे हिन जंग जी। अमेरिका जी डायरेक्ट एंट्री खां पोइ जेके बि मग़रिब मुल्क ऐं ॿिया जेके ख़ौफ़ज़दा मुल्क आहिनि उहे साइलेंट थी विया आहिनि। हाणे छो जो ज़ाहिर आहे बहरहाल हिकिड़ी सुपर पावर साम्हूं बीठी आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त हुन डोनाल्ड ट्रम्प एॾो वॾो रिस्क खयों जो हुन कांग्रेस जी बि मंज़ूरी खां बग़ैर इन जंग खे इन हमले खे जेको आहे अप्रूवल ॾिनी, जंहिंजे ख़िलाफ़ु तव्हां ॾिसो त अमेरिका में बि वॾा मुज़ाहिरा थी रहिया आहिनि ऐं अमरीकी अवाम बि चए थो त नो वार जा उते नारा लॻी रहिया आहिनि। बेसिकली जेसिताणी अमरीकी अवाम उते पंहिंजो किरदारु अदा न कंदो ऐं जेके उन्हनि जा पार्लियामेंट में मौजूदु पार्लियामेंटेरियंस आहिनि उहे पंहिंजो किरदारु अदा न कंदा, छो जो अमरीकी कानून जेको हू ॿुधाइनि था उन्हनि जा सेनेटर्स त विदाउट अप्रूवल ऑफ कांग्रेस जेको आहे उहो जंग न पियो करे सघे। पर हुन अहिड़ी हिकिड़ी ऐं ॿियो ॾिसो हुन सॼी दुनिया सां बि कूड़ ॻाल्हायो, यानी कि बार बार चई रहियो, हुननि जो प्रेस तर्जुमान चई रहियो हुयो, पाण हिन ट्वीट कयूं, वरी पाण मीडिया ते अची ॻाल्हायईं, उन जे बावजूदि बि 2 हफ़्तनि जो चई करे 48 कलाकनि में जेको आहे हुन हमलो करे छॾियो। त ज़ाहिर आहे दुनिया इहो ॾिसे रही आहे त डोनाल्ड ट्रम्प हाणे कमिटेड माण्हू न आहे, यानी कि एॾी वॾी सुपर पावर ताक़त मुल्क जो प्रेज़िडेंट आहे, पर हू जेको आहे कि हुनजी कंहिं ॻाल्हि ते एतमाद नथो करे सघिजे, हुन ते एतबार नथो कयो वञे सघे। पर असां असल पंहिंजे इशू ते अचूं त जेकी जंग आहे, यकीनन जंग हमेशह तबाही ॾींदी आहे, नुक़सानु ॾींदी आहे, इन में को शक न आहे त ईरान खे तमामु घणो इन में जंग में नुक़सानु थियो आहे। उन जा आर्मी चीफ खां वठी जेके पासदारान इनकलाब जा सरबराहनि खां वठी कई उनजी लीडर्स साइंसदान उन जा जेके आहिनि उहे शहीद थी चुका आहिनि, प्लस माली तौर ते यानी कि उन जा जेके मुख़्तलिफ़ ठिकाणा हुआ या अॾा जंहिंखे चइजे
ऑफिसिस हुयूं जेके उन जूं ख़ासि तौर ते पुरअमन Business hub एटमी जेके तनसीबात हुयूं, उन जा जेके बिज़नेस हब आहे उहे सभु टारगेट थिया। जमाई साहब, गॾोगॾु तव्हां ॻाल्हि ईरान कई- जेको आहे इहो साबित करे छॾियो त आयरन डोम जे बारे में तव्हांखे आउं ॿुधायां थोरो सो मुख़्तसिर करे त हुननि जी दावा ई दुनिया में त असां ही हिकिड़ो अहिड़ो शेल्टर ठाहे छॾियो आहे जंहिंमें दुनिया जो कोई बि मिज़ाइल हिन में एंट्री नथो वञी सघे। ईरान पंहिंजे मिज़ाइलनि जे ज़रिए इहो पैगाम ॾेई छॾियो त ठीकु आहे तुंहिंजो इहो आयरन डोम पंहिंजी जाइ ते 85% भले तूं इंटिसिपेट कया मिज़ाइल, पर असांजा वरी बि मिज़ाइल तुंहिंजी इन हद में गुज़रिया। उन में उन्हनि मूसाद जी ऑफिस उॾारी, उन्हनि जा कुझु फ़ौजी अॾा उॾारिया। हाणे जेकी इतला इहा आहे, कल्ह जी इतला आहे, अॼु जी न आहे, कल्ह जी इतला इहा आहे त हुननि जी जेकी साइंटिस्ट लैब हुई जिते हू फ्यूचर मुस्तक़बिल जी यानी कि तहक़ीक़ी इदारो जंहिंखे चइजे जेको साइबर जे हवाले सां या न साइंसदाननि जी जेकी साइंटिफिक शयूं हूंदियूं आहिनि, उते तहक़ीक़ जा सॼा मशीनरी हूंदी आहे ऐं उते सॼा दस्तावेज़ हूंदा आहिनि, उन साइट खे उन्हनि उॾारियो आहे जिन ते अॼु आउं इसराइली चैनल ते हिकिड़े ते हली रहियो त ईरान जे इन हमले खां पोइ ख़ासि तौर ते यकीनन इसराइल जेको आहे टेक्नोलॉजी जे बुनियाद ते काफ़ी पुठिते हलियो वेंदो। ऐं ॿियो जंहिं अस्पताल जो नेतनयाहू ज़िक्र करे रहियो हुयो, उहो हमिलो ईरान अस्पताल ते कान कयो हो, उन सां गॾु हिननि जी मूसाद जी हिकिड़ी ऑफिस हुई जिते वेही करे सेफ हाउस हमले जो जेको प्लान्स हूंदा हुआ ईरान ते, यानी कि जीअं स्ट्राइक करणी आहे, उते उतां जेको आहे सॼो निज़ाम हली रहियो हो, त हू उन बेसिकली उन कैम्प ते हमिलो कयो, उन ऑफिस ते हमिलो कयो हुयो। यकीन हुन सां गॾु छो जो अस्पताल हुई ऐं इहा ई यहूदियुनि जी हिकिड़ी साज़िश ऐं हू आहे। जमाई साहब, तव्हां ॻाल्हि कई त मुल्क मज़म्मतूं कनि था, पर अॼु बाज़ाब्ता तौर ते जेको परॾेही वज़ीर आहे ईरान जो, उन प्यूटन सां मुलाक़ात बि कई आहे। गॾोगॾु आयतुल्ला ख़ामनाई जो हिकिड़ो ख़त बि ॾिनो आहे जंहिंमें पहिरियों भेरो बाज़ाब्ता तौर ते ईरान रूस खां मदद तलब कई आहे। छा था सम्झो त इहो ख़त कंसीडर थींदो, इहा अपील ॿुधंदी ऐं रूस प्रैक्टिकली मैदान ते गॾु बीहण वारो आहे ईरान सां, या बसि इनखे ईअं ई हिकिड़ी मुलाक़ात ताईं ख़बर ताईं ॾिसी सघिजे थो? ॾिसो, रूस ऐं ईरान जे विच में काफ़ी सालनि खां स्ट्रेटेजिक्स उन्हनि जी पार्टनरशिप आहे पाण में, ऐं रूस जा जेके 400 खां 600 माहिर आहिनि जेके तवानाई जे शोबे में आहिनि, जेके एटमी तवानाई जी आउं ॻाल्हि करे रहियो आहियां, जेको उते सभ खां वॾो एटमी घर आहे ईरान में, उन ते ऑलरेडी जेको आहे रूस जा ई 400 खां 600 टेक्निकल स्टाफ ऐं माहिर जेके आहिनि उते उन निज़ाम सां गॾु उन जी स्ट्रेटेजिक पार्टनर में आहिनि। जेको जंग जो मसइलो हूंदो आहे न सरकी साहिबु, या त 3 आलमी जंग लॻी वञे, पोइ ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ मुल्क हिक ॿिए जी सपोर्ट कंदा, कुझु होॾे वेंदा कुझु हेॾे वेंदा, त उहा हिकिड़ी आलमी जंग थी वेंदी आहे। पोइ उन में दुनिया जो कहिड़ो मुल्क कहिड़ी जॻह तबाह थींदी आहे ख़बर कान पवंदी आहे। पर हीअ जेकी जंग आहे, ज़ाती तौर ते जेकॾहिं मां जेको सम्झां थो त ही मदद जूं ॻाल्हियूं ज़रूरु थींदियूं, ज़बानी बयानबाज़ी जी हिमायत जारी रहंदी, पर ही जंग ईरान खे अकेले सिर भरणी पवंदी। ऐं असांखे इहा ख़बर न आहे त ज़ाहिर आहे हुनजी छा प्लानिंग आहे, पर जेकॾहिं हुन अमरीकी अॾनि ते या अमरीकी तनसीबात ते हमला कया त मुंहिंजी पंहिंजी राय जे मुताबिक़ ईरान खे बि तमामु घणो नुक़सानु पहुचंदो। ईरान जी जेकी असांखे तारीख़ ॿुधाए थी, हज़ारनि सालनि जी तारीख़ ते मुश्तमिल आहे ईरान, तारीख़ इहा ॿुधाए थी त ईरान बैक न कयो आहे, ईरान सरेंडर न कयो आहे। अॼु ताईं जेके बि माज़ी में बि जंगूं लॻियूं आहिनि, तव्हां ॾिसो चाहे करबला जे ज़माने में तव्हां जेकॾहिं हलिया वञो, कॾहिं बि ईरान जी सरज़मीन तां सरेंडर जी असां ॻाल्हि न ॿुधी आहे। दुनिया जा हालांकि कई मुल्कनि जेके सरेंडर करे वेंदा आहिनि, पर ईरान जी जेकी हिस्ट्री ऐं तारीख़ी ॻाल्हि करे रहियो आहियां, हाणे जी छा पोज़ीशन आहे, छो जो ॾिसो हिन वक़्तु जदीद टेक्नोलॉजियूं अची वियूं आहिनि, हाणे फ़ौजूं जेके आहिनि उहे इलाइक़नि में नथियूं लहनि। इहे कामयाबियूं फ़तहूं तॾहिं थींदियूं जॾहिं ज़मीनी जंगूं थींदियूं, उते तव्हांजे ताक़त जो जेको महवर हूंदो हो उहो तव्हांजी मेन पावर हूंदो हो। हाणे जेको ताक़त जो महवर आहे उहो तव्हांजी टेक्नोलॉजी आहे। हाणे त रिमोट जा बटण दॿनि था ऐं जहाज़ उॾामनि था, या बग़ैर जहाज़ उॾामे बि मिज़ाइल अचनि था, या जेके जहाज़ उॾामनि था उहे ड्रोन आहिनि जेके बग़ैर पायलट जे आहिनि। ऐं टेक्नोलॉजी जे दौर में मां सम्झां थो त इहा मुस्लमाननि खां ओवरऑल, न सिर्फ़ु ईरान जी आउं ॻाल्हि करे रहियो आहियां, सॼी मुस्लिम उम्मा जेको आहे टेक्नोलॉजी जे मैदान में नॉन मुस्लिम यानी काफ़िर हुजनि, ईसाई हुजनि, हिंदू हुजनि, यहूदी हुजनि या ॿिया जेके बि आहिनि, उन्हनि खां काफ़ी पुठिते आहे।
टेक्नोलॉजी जे कॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त अॼु बि जेके सुपर पावर्स मुख़्तलिफ़ ताक़तूं आहिनि उन में एटम बम छो जो पाकिस्तान वटि आहे त पाकिस्तान उन दौड़ में ज़रूरु थोरो शामिलु आहे, पर जेकॾहिं असां असुलु ताक़त जे वारा मुल्क ॾिसूं त उन्हनि मां को हिकिड़ो बि इस्लामी मुल्क न आहे। उन जे बावजूदि बि मां चाइना खे ऐं रशिया खे ख़राज तहसीन त पेश कंदुसि त इहे हिकु ॿ वॾियूं ताक़तूं आहिनि जेके ॿई नॉन मुस्लिम्स आहिनि, पर हर लिहाज़ खां इहे मुस्लमान मुल्कनि खे हिमायत ऐं सपोर्ट जो यकीन ॾियारींदियूं रहियूं आहिनि। माज़ी में जेके मुस्लमान मुल्कनि खां ग़लतियूं थियूं आयूं आहिनि, जेके हीअ 6 मुल्कनि में हींअर अमेरिकन बेसिस आहिनि यानी कि अॾा आहिनि, जेकॾहिं मुस्लमाननि जी इहा ग़लती न हुजनि हा ऐं पाण में जहिड़ा न हुजनि हा त इहे शायदि जेके नॉन मुस्लिम फोर्सिस आहिनि ख़ासि तौर ते अमेरिका या नेटो, इहो कॾहिं बि इन मुल्कनि में पंहिंजा अॾा न क़ाइमु करे सघे हा। असांजी बदक़िस्मती आहे जो इन्हनि यहूदीन काफ़रनि असां मुस्लमाननि में तफ़रीक़ा पैदा करे, ग्रोह बंदियूं करे, फ़िरक़े जी बुनियाद ते, ग्रुपनि जी बुनियाद ते एतिरा असांखे छिड़ विछड़ करे छॾियो आहे जो असांजा जेके इहे ताक़तवर माली तौर ते जेके मज़बूत मुल्क आहिनि, ख़ासि तौर ते कतर जी ॻाल्हि कयां थो, दोहा आहे, अमान आहे, सऊदी अरब आहे या UAE आहे, इन्हनि सभिनी में जेकॾहिं तव्हां ॾिसो त अॾा जेके आहिनि उहे सभु इन्हनि वटि आहिनि जिन खे असां गैर मुस्लिम ताक़तवर मुल्क। अच्छा जमाल साहब, अॼु इहा हिकिड़ी बदकिस्मती आहे। पार्लियामेंट जेको आहे आलमी एटमी तवानी एजेंसी सां साहकार ख़तमु करण जो ऐलान कयो आहे, इन जा कहिड़ा असर पवंदा? ॾिसो, इन सां असर त हाणे छो जो ज़ाहिर आहे जेकॾहिं अमेरिका इहा दावा करे रहियो आहे त हुन 3 पावर प्लांट जेके आहिनि उहे तबाह करे छॾिया ऐं हाणे उन्हनि खे नाकारा बणाए छॾियो आहे, इहा डोनाल्ड ट्रम्प प्लस अमेरिका जी जेके पेंटागन जो जनरल ऐं डिफेंस जो मिनिस्टर हो इन इहा प्रेस कॉन्फ्रेंस में ॿुधायो आहे। त पोइ त टेक्निकली त को फ़र्क़ु न पवणु घुरिजे, पर बहानो त कुझु बि बणाए सघिजे। हिकिड़ो शिफ्ट करे थी सघे थो, छो जो अञा ताईं ताबकारी कान थी आहे न। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता उते एटम बम जा असर हुजनि हा या उतां का ताबकारी थिए हा त उन सां सॼो रीजन मुतासिर थी वञे हा। ख़ासि तौर ते जेके उन जा वेझा आहिनि, सभ खां वॾो नुक़सानु त इराक़ खे, सीरिया खे, शाम खे, लबनान खे, यमन खे पई पिए सघे, पर छो जो अञा एॾी का बि कंहिं बि क़िस्म जी इतला न थी आहे जो उते किताब जेके उते सराउंडिंग ते माण्हू आहिनि सभ खां अॻु में ईरान उन्हनि खे शिफ्ट करे आहे, पर बाक़ाइदा ईरान उते ऐलान कया त को प्रॉब्लम न आहे, तव्हां सुकून सां हिते रहो, त अञा उतां जो बि अवाम शिफ्ट कान थियो आहे। त उन मां लॻी ईअं रहियो आहे, ज़ाहिर कोई बि मुल्क पंहिंजी अवाम खे त सभ खां अॻु में शिफ्ट करे आहे जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इन क़िस्म जो कोई इशू हुजे हा। त इन करे असां ज़िमेदारी सां चई सघूं था, ईरानी मीडिया जी ज़िमेदारी खे तस्लीम कंदे त इन क़िस्म जो को वाक़ियो कान थियो आहे। सवाल हिन में इहो आहे त जेकॾहिं ईरान अञा स्टैंड वठे थो ऐं इन हिकिड़ी फोरम खे बि चए थो त हाणे तव्हांजी बि असांखे ज़रूरत न आहे ऐं तव्हांखे असां विज़िट न कराईंदासीं, गो के जंगनि जे दौरनि ॾींहंनि में इहो थींदो आहे, पर हुननि खे त को बहानो खपे न। जेके यहूदी आहिनि, काफ़र आहिनि या जेके ताक़तवर मुल्क, ख़ासि तौर ते पाण अमेरिका जी ॻाल्हि कयूं त उन्हनि खे त दुनिया में हिकिड़ो प्रोपगेंडा करिणो आहे न, परसेप्शन क्रिएट करिणो आहे। त ॾिसो हाणे हीअ असांखे मुआइनो बि नथा करणु ॾियनि, इन जो मतिलबु इहो आहे त इहे जेको आहे इन एटम बम ते कमु करे रहिया आहिनि ऐं इन्हनि ख़िलाफ़ु जेको आहे असांखे अञा एक्शन करणु घुरिजे। उहो पंहिंजे एक्शन खे जस्टिफाई कराईंदा, फौरी तौर वञण लाइ तयारु आहे, पर हुनखे एंटरटेन नथा कनो, अञा अहिड़ो को मुस्बत मोट न मिली आहे। अमेरिकी हमले सां छा थियो आहे न, हो इहो एग्ज़ाम करणु थो अचे। बेसिकली हुनखे अमेरिका ऐं जेके उहे मुल्क आहिनि उहे इन करे मोकिले रहिया आहिनि त तव्हां वञी ॾिसो त असां हेॾो वॾो जेको 30,000 टन वज़नी बम किरियो आहे, उन जे नतीजे में हिननि जो इहो इलाइक़ो जेको आहे केतिरो मुतासिर थियो आहे, बेसिकली हू उनखे थो विज़िट करणु चाहे, जेको टेक्निकल। इन ई करे ईरान जेको आहे एक्सेस नथो ॾिए त असां इन्हनि खे इहो छो ॿुधायूं त असांजो घणो नुक़सानु थियो आहे या घटि नुक़सानु थियो आहे। गो के अमरीकी जेकी ईरानी मीडिया त इहो दावा कई आहे त जेको उनजो कुझु हिसो आहे मरकज़ी गेट यानी जंहिंखे चइजे, त उहो ज़रूरु डैमेज थियो आहे। कुझु ज़ाहिर आहे एॾो वॾो 30,000 टन बम किरे त ज़ाहिर नुक़सानु, उहे बि 8 बम किरिया आहिनि त लॉस त थींदो, पर हुननि जी इहा दावा आहे त रुॻो मरकज़ी गेट वारी साइड आहे जेकी आहे उन ते थियो आहे, पर हेठि जेको उन्हनि जा इक्विपमेंट्स आहे उहे महफ़ूज़ रहिया आहिनि। बाक़ी त ज़ाहिर आहे जेसि ताणी प्रॉपर ॻाल्हि साम्हूं न ईंदी, उनजी को विज़िट थिए या का रिपोर्ट अहिड़ी मंज़र आम ते अचे, उनखां पोइ इन ते वधीक असां ॻाल्हाए सघजंदासीं। साहिबु डोनाल्ड ट्रम्प चीनी सदर खे अपील कया त उहो ईरान सां ॻाल्हाए, अॻिते वधाए, सीज़ फायर कराए, या जेको इहो थ्रेट आहे जोहरी थ्रेट उनखे एश्योर कराए त इहो इनजी पखेड़ न थींदी। छा था सम्झो त चाइना हिकिड़ो मेन प्लेयर तौरु नेगोशिएटर साबित थी सघे थो या उनखे बि ईरान एंटरटेन न कंदी?
बेसिकली अमरीकी सदर जेको चीन खे अपील कई आहे उहा कई आहे हुरमुज़ जे लाइ। हुरमुज़ जेको आहे उहा साइली पट्टी आहे जितां दुनिया जे 20% तेल जी सप्लाई थींदी आहे। यानी तव्हां जेकॾहिं डेली जी ॻाल्हि कयो त उतां 90 जहाज़ जेके आहिनि रोज़ जी बुनियाद ते उतां निकिरंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां दुनिया में जेकी सभ खां वधीक LNG जो जेको रस्तो आहे ॿियनि मुल्कनि खे मोकिलण जो उहो बि इहो साॻियो ई आहे। इन जे पर इहो जेको सॼो बिज़नेस आहे उन जो हिकु वॾो हिसो ज़ाहिर आहे चाइना ख़रीद कंदो आहे। उनखां पोइ शुमाली कोरिया आहे, उनखां पोइ पाकिस्तान आहे, भारत आहे। इहे जेके सभु शयूं आहिनि इहे UAE, सऊदी अरब, कतर, कुवैत, इहे पंहिंजा जेको तेल ऐं LNG जेको आहे इहो रूट उहो आहे जंहिंजे ज़रिए दुनिया जे प्लस जापान त 95% जेको आहे ताईं इन ई रूट खां शयूं हासिलु कंदो आहे। ऐं प्लस जेके असां वटि गाॾियूं ऐं इलेक्ट्रॉनिक्स जो जेको बि सामान ईंदो आहे उहो बि इन ई रस्ते खां ईंदो आहे। त बेसिकली हू हिक तीर सां ॿ शिकार करणु चाहे थो। त यानी हे उहे मुल्क आहिनि हिन ख़िते जा जेके ऑलरेडी इन जंग में या त ईरान जी हिमायत करे रहिया आहिनि या न्यूट्रल आहिनि। अमरीका ॼाणी वाणी चाइना खे इहा अपील कई आहे, छो जो हुनखे ख़बर आहे त इन में सभ खां वॾो इंट्रस्ट ई चाइना जो हूंदो, छो जो तक़रीबन 20% जेको आहे बल्कि 50% चाइना जेको आहे इहो सामान हितां घुराईंदो आहे, चाहे उहो पंहिंजी जेकी हुनजी ज़रूरत आहे उन जे मुताबिक़ ख़ासि तौर ते तेल जी ऐं फ्यूल जी ॻाल्हि करे रहियो आहियां। अच्छा, उन खां पोइ रोबियो बि अॼु हिकिड़ी स्टेटमेंट तमामु आम ॾिनी आहे त जेकॾहिं इहो रूट बंदि थो थिए त समूरी दुनिया में ॾुकार पैदा थींदो ऐं मुआशी सूरत इंतिहाई ख़राबु ऐं बदतरीन थी वेंदी। त छा पिया ॾिसो वाक़ई जेकॾहिं थोरी देरि जे लाइ ईरान इन ते कंप्लाइंस करे थो, एग्ज़ीक्यूट करे थो पंहिंजे हुन ऐलान ते, त दुनिया स्टकअप थी सघे थी? दुनिया स्टकअप त थी सघे थी, इहा ॻाल्हि ठीकु आहे। ऐं इन सां जेके क़ीमतूं हूंदियूं फ्यूल जूं ऐं LNG जूं जॾहिं क़ीमतूं वधंदियूं त ऑटोमेटिक हर शइ जी क़ीमत वधी वेंदी। इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे त इन सां इफेक्ट पवंदो वॾो। प्रॉब्लम इहो आहे त इफेक्ट ई केरु आहिनि? त जेके मुल्क हिन वक़्तु ईरान खे खुली करे या अंदरूनी तौर ते सपोर्ट करे रहिया आहिनि, मुतासिर उहे मुल्क थियणा आहिनि। त ज़ाहिर आहे उहे बि जेके हुनजी फ़िलहालु खुली या अंदरूनी जेके हिमायत करे रहिया आहिनि उहे उनखां दस्तबरदार थी वेंदा, त अल्टीमेटली जेको आहे वरी लॉस जेको आहे हिन में बि ईरान खे ई थींदो। बेसिकली छो जो हीअ ट्रिकी आहे, छो जो या त हिन जी सप्लाई जेको आहे अमेरिका जी साइड ते हुजे हा, यूरोप जे कई मुल्कनि जी साइड ते हुजे हा, पोइ त शायदि हिन जो इफेक्ट उन्हनि खे सम्झ में अचे हा। पर इन जा जेके इफेक्ट ई आहियूं 60% जेके आहिनि या 70% आउं चवंदुसि त उहे हिन ॿियनि ख़िते सां जेके हिन जंग में अमेरिका सां गॾु आहिनि। जेकॾहिं खुली करे उन्हनि न बि चयो आहे तॾहिं बि बंदि लफ़्ज़नि में बि उहे ख़ामोश आहिनि ऐं अमेरिका सां जी हिमायत न कई आहे। त अल्टीमेटली इफेक्ट जेके आहिनि उहे सभु मुल्क थींदा हिन ख़िते में। त यकीननि इहो ट्रम्प कार्ड ईरान वटि आहे ज़रूरु, त उहो सॼी दुनिया खे हिलाए छॾे। इन में को शक न आहे त जेकॾहिं हिन खे उन बंदि कयो त सॼी दुनिया में हिकिड़ो जेको आहे पैनिक थी वेंदी ऐं सॼी दुनिया जो पूरो मुआशी निज़ाम दरम बरम थी वेंदो। न सिर्फ़ु मुआशी निज़ाम बल्कि ज़िंदगी गुज़ारणु बि मुश्किल थी वेंदो। जेकॾहिं तव्हां सोचो तव्हां वटि हिते तेल ऐं फ्यूल जी ॻाल्हि करायो आहे, तेल सां मुराद ऐं LNG न हुजे त तव्हांजी हिते जेकी तवनाई जा प्लांट्स आहिनि या तव्हांजी जेकी हिते प्रोडक्शन इंडस्ट्रीज़ हलनि थियूं, जेकॾहिं तव्हां वटि इहा गैस न पहुचे त हिन मुल्क में हिकिड़ो बुरहान पैदा थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं पेट्रोल तव्हांखे न मिलियो त तव्हांजूं गाॾियूं त बेकार थी वेंदियूं, सभु रस्तनि रोडनि ते बीठियूं हूंदियूं। त उहो क्राइसिस हे पाकिस्तान त हालांकि उन खां 20% वठी रहियो आहे उन एरिया खां, पर इहो डैमेज ऐं वरी जेको इन्फ्लेशन ईंदी महांगाई जी सूरत में उहो अञा इफेक्ट कंदी दुनिया जी इकोनॉमी खे। पर उन दुनिया में जेके बेशितर मुल्क यानी कि अक्सरियत जेकी मुल्कनि जी आहे उहे उन ख़िते जा आहिनि जेके या त हिन जंग में ईरान सां आहिनि, यानी कि ज़बानी कलामी आऊं ॻाल्हि करे रहियो आहियां, प्रैक्टिकली त ईरान सां कोई बि कान्हे। पर जेके ख़ामोश आहिनि उहे बि ईरान जी हिमायत ख़ामोश हिमायती चई सघिजे थो। छो जो कुझु मुल्क आहिनि तमामु कमज़ोर जेके न हिमायत था करे सघनि ऐं न हो मुखालफ़त करणु था चाहिनि। यकीननि पाकिस्तान जी बि जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त पाकिस्तान सफ़ारती सतह ते ईरान खे तमामु घणो बैकअप ॾिनो आहे ऐं पाकिस्तान माली तौर ते या दिफ़ाई तौर ते इन पोज़ीशन में नाहे जो दुनिया जी सुपर पावर ताक़त जे साम्हूं बीह सघे। पर उन जे बावजूद बि मां सम्झां थो त पाकिस्तानी हुकूमत पाकिस्तान जे अस्करी इदारनि हिकिड़ो मुश्तरका जेको फ़ैसिलो कयो त उन्हनि मज़म्मत कई
हालांकि जेकॾहिं तव्हां इंडिया पाकिस्तान जी जंग ॾिसो त उन में ईरान जो रवैयो कुझु डिफरेंट हुयो, पर असां छो जो हीअ जंग आहे हींअर उहो तकलीफ़ में आहिनि, असां उन्हनि इशूज़ ते न ॻाल्हाईंदासीं। ऐं ईरान खे अॼु खां काफ़ी साल अॻु में खां पाकिस्तान जा अस्करी इदारा चई रहिया त इहो चार बहार ते जेको तव्हां इंडिया खे एॾो एक्सेस ॾिनो आहे इहो अल्टीमेटली तव्हांखे लॉस थींदो, छो जो इंडियन जो इसराइल सां तमामु घणो नेक्सस आहे, इसराइल में उन्हनि जी तमामु वॾी इन्वेस्टमेंट आहे ऐं इसराइल जी वरी इंडिया में वरी इन्वेस्टमेंट आहे। इसराइल सां उन्हनि जा दिफ़ाई मामलनि ते जेके आहिनि तमामु वेझा राब्ता आहिनि, पर ईरान उन वक़्त में पाकिस्तान जे उन इदारनि जी ॻाल्हि न ॿुधी ऐं जेको बि उनजो उन वक़्तु बहरहाल जेको बि उन्हनि पंहिंजे मुल्क लाइ बहितर सम्झो हूंदो उहो फ़ैसिलो कयो, पर ही एतिरी एक्सेस उन्हनि ते उन्हनि खे ॾेई छॾी ऐं उन्हनि जिन्हनि कंपनियुनि ते ख़ासि तौर ते आउं चार बार जिन करे बार बार ॻाल्हि करे रहियो आहियां त उहो बंदरगाह आहे। उते जेको आहे न सिर्फ़ु इंडियन बल्कि इन ई मूसाद जा एजेंट जेके आहिनि उन्हनि एयरपोर्ट ते कमु कंदा आहिनि, जिन सॼी ईरान जी अंदरि जेके इंटेलिजेंस उहे प्लस जॾहिं तव्हां उते कंदा आहियो हायर कंदा आहियो माण्हुनि खे नौकरियूं ॾींदा आहियो त तव्हांजा मक़ामी माण्हुनि में तालुक़ थी वेंदा आहिनि ऐं तव्हां वटि इंफॉर्मेशन जो हिकिड़ो नेटवर्क जेको आहे सुठो मिली वियो उन्हनि खे। इन ई बुनियाद ते अमेरिका ऐं मूसाद इसराइल जी हिकु एजेंसी उन्हनि ईरान जे तमामु एसेट्स जे बारे में उन्हनि जी लोकेशन जे यानी तव्हां ॾिसो न हुननि खे एतिरी ख़बर हुई त इहो कहिड़ो साइंसदान कहिड़े बिल्डिंग जे कहिड़े फ्लैट में रहे थो ऐं उन्हनि पिन पॉइंट करे उन सिर्फ़ु उन कमरे खे हिट करे उनखे मारे छॾियो। हिननि खे उन वक़्तु सिखणु घुरिजे हा जॾहिं उन्हनि हिज़बुल्लाह जे कमांडर खे ईरान में शहीद कयो, हिननि खे उन वक़्तु इहो सोचणु घुरिजे हा त हिननि वटि अहिड़ी एक्यूरेट इंफॉर्मेशन्स आहे ऐं हिननि खे एहतियात बरतणु घुरिजे हा, पर उन वक़्त में बहरहाल उन्हनि बि ज़ाहिर आहे पंहिंजी मुआशी सूरत न लाइ कयो हूंदो आहे, उन ते वधीक नथो ॻाल्हाइणु चाहियां, पर इहे जेके ग़लतियूं हुयूं उहे ईरान खे तमामु घणो नुक़सानु पहुचाए वियूं। ऐं ईरान जी इहो बि मां सम्झां थो त ईरान हिकिड़ो वॾो मुल्क आहे, पाकिस्तान खां 2 गुना वधीक 3 गुना वधीक उनजो वॾो रक़बो आहे, उते बि ईअं पहाड़ रेगिस्तान ऐं तमामु क़िस्म जूं शयूं मौजूदु आहिनि। हुन जे बावजूदि बि हुनजी जेकी रिजीम आहे ख़ासि तौर ते ख़ामनाई उन डिसीशन मेकिंग में तमामु ज़बरदस्त क़दम खयां त जेकॾहिं हिकिड़ी पूरी लॉट उन्हनि फ़ौज जी उॾारे छॾी हुई, यानी आर्मी चीफ उन्हनि जा पासदार इनकलाब जा जेके जर्नल हुआ उहे सभु उन्हनि उॾारे छॾिया, पर हुननि विदिन 24 आवर्स उन्हनि जी रिप्लेसमेंट जी अनाउंसमेंट करे चार्जूं ॾेई वरी उनखां पोइ बि उन्हनि जा जेको आहे शहीद थिया आहिनि, यानी 1 लॉट 2 लॉट 3 लेयर्स जी ॻाल्हि थो कयां त हुननि इसराइल वटि इहा ॻाल्हि थो कयां जेकी हुननि जी नेटवर्किंग हुई त हुननि वटि एतिरी एक्यूरेट इंफॉर्मेशन हुई जो हुननि स्पेसिफिक जेके आहिनि हिननि जी लीडरशिप खे जेको आहे लॉस पहुचायो। पर अल्हम्दुलिल्लाह वरी बि मां सम्झां थो त ईरान जे सुप्रीम कमांडर जेको आहे हिकिड़ो बोल्ड ऐं तहमुल वारो ऐं बुरदबारी सां ऐं बर वक़्तु फ़ैसिला कंदे लीयर्स जे हिसाब सां जेको आहे लीडरशिप वरी ॿी आंदी त जीअं हू रिटेलिएट करे सघनि ऐं पंहिंजो जवाबु ॾेई सघनि इसराइल खे, उन में हू कामयाबु थिया। त हाणे ईरान ज़ाहिर आहे हिकु मास ते न वेही रहियो आहे, हिकु तरफ़ इसराइल सां विड़ी रहियो आहे, हिकिड़ी तरफ़ अमेरिका सां विड़ी रहियो आहे, ॿी तरफ़ जेके हुनजे अंदरि इहे उन्हनि जा एजेंट्स आहिनि जिन जी हिकिड़ी वॾी तइदाद उते थी चुकी आहे ऐं उहे वधीक डैमेज था कनि। ऐं तव्हां ॾिसो त हुननि इमीडिएट क्विक एक्शन्स खणे कुझु माण्हुनि खे अरेस्ट बि कयो, कुझु माण्हुनि खां ड्रोन जा जेके आहिनि ट्रक बाक़ाइदा बरामद थिया आहिनि, कुझु जॻहियुनि ते जेके उन्हनि हमला कया उते ऑलरेडी धमाका ख़ेज़ मवाद ठाहिया पिया वञनि ऐं हिननि जी जेकी बि इंटेलिजेंस हुई उहो तॾहिं जॾहिं सरगर्म थिया। ॾिसो इन खां अॻु में हिननि खे हवा ई कान लॻी त हिते छा थी रहियो आहे। इन खां अॻु में तव्हांखे जेको मुंहिंजी राय जी आउं ॻाल्हि थो कयां त हुननि खे इहो इम्प्रेशन हो त इहो पाकिस्तान जो जेको इलाइक़ो ख़ासि तौर ते बलोचिस्तान आहे, हीउ जेको राह ऐं मूसाद ऐं जेकी इन्हनि एक्सेस ॾिनी उन सां हुननि खे इहो हो त इहो बलोचिस्तान ते ई सॼो करे रहिया आहिनि। बेसिकली उहो तयारी जेको आहे इन्हनि जे ख़िलाफ़ करे रहिया हुआ। ठीकु जमाई साहब, हिते ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखूं था, हिते वक़्तु आहे हिकु कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी था कयूं। जमाई साहब, अॼु वज़ीर आज़म जी सदारत में क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थियो आहे जंहिंमें सियासी अस्करी क़यादत शरीक रही ऐं उन्हनि हिकिड़ो सख़्तु बयानु ॾिनो आहे त जेका अमरीकी जेको अटैक आहे उहो न सिर्फ़ु आलमी कानूननि जी भञकड़ी आहे पर जेको गॾियल क़ौमनि जो चार्टर आहे उनजी बि वायलेशन आहे। हुननि जी मज़म्मत बि कई आहे, गॾोगॾु ईरान सां ताज़ियत बि कई आहे, उन्हनि जे इन दिफ़ाई हक़ जी हिमायत बि कई आहे। छा चवंदा अॼोके इजलास बाबति? ॾिसो, मां सम्झां थो पाकिस्तान हिन वक़्तु जेको आहे वाहिद मुल्क हुयो जीअं ई इसराइल या अमरीका ईरान ते हमिलो कयो विदिन मिनट्स जेको आहे तव्हां असांजे दफ़्तर ख़ारजा खे ॾिसो त हुन ईरान जी भरपूर हिमायत कई ऐं वाज़े पैगाम ॾिनो त जेकॾहिं
कंहिं मुल्क जी ख़ुदि मुख़्तारी ते हमिलो कयो आहे त उहो यूनाइटेड UN जे चार्टर जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, आलमी क़वानीन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे ऐं ईरान खे पंहिंजे दिफ़ा जो हक़ु हासिलु आहे UN चार्टर जे मुताबिक़, यानी रिटेलिएट करे उहो हमिलो करे सघे थो। उन खां पोइ ॿिया मुल्क जेके आहिनि तव्हां ॾिसो त आहिस्ता आहिस्ता कुझु मुल्कनि त चयो त तशवीश जो रुॻो ज़ाहिर कयो, पर पाकिस्तान हिकिड़ो बोल्ड मां सम्झां थो त फ़ैसिलो कयो ऐं साबित कयो त पाकिस्तान जेको आहे ईरान सां कंहिं हद ताईं आहे गॾु बीठो आहे ऐं सलामती कौंसिल चाहे जो इजलास हुजे या दुनिया जो कहिड़ो बि फोरम हुजे उते पाकिस्तान ईरान सां तव्हांखे गॾु बीठे नज़र आयो आहे। यकीनन उन खां पोइ जेकी ट्रैकड़ी थी आहे रशिया सां त ईरान जा पंहिंजा छो जो स्ट्रेटेजिक मुआइदा थियल आहिनि, उहो उन सां सपोर्ट करे रहियो आहे, उहो बि फ़िलहाल त अञा ताईं असांखे ग्राउंड ते नज़र न अची रहियो आहे, ज़बानी कलामी बयान ज़रूरु अची रहिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां चाइना भरपूर ईरान ते जेको हमिलो थियो उन्हनि जी मज़म्मत कई। यकीनन अरब कंट्री जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त उहे छो जो ख़ौफ़ज़दा आहिनि, उन्हनि जे मुल्कनि में उन्हनि जा अॾा आहिनि, त उतां बि तव्हां ॾिसो त हिकिड़ो नॉर्मल जेको आहे तव्हांखे मैसेज आयो, पर पाकिस्तान वाहिद मुल्क हुयो जंहिं खुली करे चयो त असां ईरान सां गॾु बीठा आहियूं, हिन ॾुखे वक़्त में ईरान जी हुकूमत ऐं ईरान जे अवाम सां गॾु बीठा आहियूं। ॾिसो जीअं मूं पहिरियों चयो त जंग में कंहिं ॿिए मुल्क जे लाइ डायरेक्ट इन्वॉल्वमेंट जो मतिलबु ई इहो आहे त आलमी जंग छिड़ी वेंदी, त हर मुल्क ज़ाहिर आहे उन खां अवॉइड करे रहियो आहे टिल जो, छो जो अमेरिका सुपर पावर आहे ऐं उन सां गॾु मग़रिब आहे, यानी कि दुनिया जा जीअं मूं तव्हांखे पहिरियों ॿुधायो त ताक़तवर जेके मुल्क आहिनि जिन में टेक्नोलॉजीज़ आहिनि उहे सभु नॉन मुस्लिम आहिनि, उहे सभु उन्हनि सां फ़िलहालु गॾु बीठा आहिनि सवाइ रशिया ऐं चाइना जे। उत्तर कोरिया जेको आहे ईरान जे लाइ सुठो बयानु ॾिनो आहे। मां सम्झां थो त पाकिस्तान जो जेकी क्रेडिबिलिटी आहे ऐं पाकिस्तान गो के हींअर जंग जेकी असांजी भारत सां जंग थी उन खां पोइ सॼी दुनिया पाकिस्तान खे साराहे रही आहे ऐं पाकिस्तान खे वरी इज़त जी निगाह सां ॾिसे थी ऐं पाकिस्तान जी वरी तारीफ़ करे थी। पर हीउ जेको अचानक मसइलो थी वियो उन मां सम्झां थो त पाकिस्तान जी बि पोज़ीशन सॼी दुनिया में, छो जो असां ईरान जी मुकमिल हिमायत करे छॾी आहे, त उन खां पोइ पाकिस्तान जी बि न जेके मग़रिबी मुल्क आहिनि इन में पोज़ीशन कमज़ोर थियण जो इम्कानु ज़रूरु आहे, छो जो पाकिस्तान ते यकीनन इहो प्रेशर आहे त हू न्यूट्रल थी वञनि, हिमायत न कनि ऐं भले मुखालफ़त न कनि पर हिमायत न कनि। पर पाकिस्तान ईअं न कयो। पाकिस्तान जी अॼु सलामती कौंसिल जो जेको इजलास थियो उन में सॼी हुकूमत ऐं अस्करी इदारनि जा जेके अॻुवान मौजूदु हुआ उन्हनि वाज़े इन ते स्टैंड वरितो। इसराइल जे त हर कम जी मज़म्मत करण खां अलावा उहे गुज़िरियल 2 हफ़्तनि खां करे रहिया आहिनि, प्लस 2 सालनि खां जॾहिं खां गज़ा ते हुनजी बर्बरीअ आहे तॾहिं खां करे रहिया आहिनि। अच्छा जमाई साहब, अमेरिकी हमले खां पोइ ईरान बि तमामु घणो एग्रेसिवली जवाबु ॾिनो त असां बि काउंटर अटैक कंदासीं। वरी साॻी रीति अमेरिका वरी चेतावनी ॾींदे चयो आहे ईरान खे, ईरानी क़यादत खे त जेकॾहिं ईरान अहिड़ी ग़लती कई त इन खां वधीक नुक़सान खे मुंहुं ॾियणो पवंदो उनखे। छा पिया ॾिसो ॿिन्ही पासे? ॾिसो हिन वक़्तु तहमुल ऐं तदब्बुर जी ज़रूरत आहे। इसराइल त चाहे इहो ई थो त अमेरिका जेके अॾे ते ईरान फ़ोन करे त जीअं अमेरिका फुल फ्लेश थी हिन जंग में शामिलु थी वञे। कल्ह जेको डोनाल्ड ट्रंप ऐं पेंटागोन जी प्रेस कॉन्फ्रेंस जो जेको मतन जेके असां चऊं उहो सिंपल हो त असांजी दुश्मनी जेको आहे उहो ईरान जे एटमी तनसीबात सां हुई ऐं उहो असां पंहिंजो कमु अचीव करे छॾियो आहे ऐं हाणे असां जेको आहे अमन जी राह ते वञण था चाहियूं ऐं जेकॾहिं ईरान फर्दर को रिटेलिएशन न कयो त असां जेको आहे न कंदासीं। पर इसराइल जी त भरपूर कोशिशि आहे त ईरान जेको आहे उहो पंहिंजो रिटेलिएट अमेरिकी दावा कया त असां उहो कमु कंदासीं। इहो ज़रूरी न हूंदो आहे त तव्हां रिटेलिएशन फौरी कयो, बसि इहो हक़ु तव्हां पंहिंजो महफ़ूज़ करे छॾियो। इन हक़ जो इस्तेमालु तव्हां पंहिंजे वक़्तु ऐं पंहिंजे टाइम ते कंदा आहियो। जेकॾहिं तव्हां मूंखां सुवालु पुछो था सरकी साहब त पोइ मुंहिंजी नज़र में इहो आहे त ईरान खे पहिरियों फोकस इसराइल ते रखणु घुरिजे, छो जो जेकॾहिं हुन फ़िलहालु इहो माज़ खोलियो, छो जो पोइ मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ त ईरान जे लाइ ॾुखियाऊं वधी वेंदियूं। त ईरान पहिरियों उन दुश्मन खे जंहिंजे करे जेको आहे हीअ सभु सूरत हाल हिन ख़िते में बि पैदा थी आहे ऐं ईरान सां बि इहा सूरत हाल पैदा थी आहे। अच्छा ईरान अटैक कया आहिनि, इसराइल ते अॼु बि अटैक कया अथई, फोकस जेको आहे करे इसराइल ते फोकस आहे। फोकस जेकॾहिं इहो इन करे हुनजी क़यादत खे सलाम पेश कंदुसि त तहमुल बुर्दबारी। ॾिसो या त
तव्हां वटि उहा टेक्नोलॉजी हुजे जेकी सची ॻाल्हि आहे, या ठीकु आहे जज़्बो आहे वेहण जो, बहादुर आहिनि, सभु कुझु आहे, पर जज़्बो ऐं बहादुरी बि सिर्फ़ु न विढ़ाईंदी आहे, उहो बि कंहिं हद ताईं ठीकु आहे। पर जॾहिं तव्हां एॾे वॾे ताक़तवर मुल्क सां विढ़ंदव त उन जे लाइ तव्हांखे पंहिंजो बंदोबस्तु पहिरियों करणु घुरिजे। त जेकॾहिं तव्हां हिकिड़े अहिड़े मुल्क सां जंहिं वटि हिकिड़ी वॾी टेक्नोलॉजी आहे, वॾा हथियार आहिनि, उन सां विढ़ण जे लाइ पहिरियों तव्हांखे पंहिंजी पूरी सफ़बंदी करणु घुरिजे, पंहिंजी पूरी महिनत करणु घुरिजे। ऐं जेकॾहिं रशिया या चाइना इन क़िस्म जो को ताक़तवर मुल्क तव्हांजी खुली हिमायत करे, पोइ त मूं सोचो जीअं चयो त पोइ त आलमी जंग छिड़ी वेंदी न सिधो सिधो। उन तरह तव्हांजो बैकअप ॾे, जीअं अमरीका इसराइल खे ॾेई रहियो आहे, पंहिंजा जंगी जहाज़ मोकिले रहियो आहे, पंहिंजा जंगी ॿेड़ा मोकिले रहियो आहे, मिज़ाइल मोकिले रहियो आहे, टेक्नोलॉजी मोकिले रही आहे। अञा ताईं अॼु जी तारीख़ ताईं ईरान सां इन क़िस्म जी रवादारी कंहिं मुल्क साम्हूं अची न ॾेखारी आहे। मुंहिंजी पंहिंजी राय जे मुताबिक़ या मुंहिंजी ज़ाती राय आहे त तहमुल ज़रूरी आहे ईरान जे लाइ, ऐं उहो तहमुल करे रहिया आहिनि। बुर्दबारी ज़रूरी आहे, यकीनन बदिलो वठणु घुरिजे, इहो उन्हनि जो हक़ु आहे UN जे चार्टर जे मुताबिक़। पर सूरत हाल जे मुताबिक़ अक़लमंदी जेकॾहिं तव्हां इस्लामी तारीख़ बि ॾिसो त कई अहिड़ियुनि जॻहियुनि ते सुलहनामा थिया आहिनि जिते असां नथा चवणु चाहियूं, पर वॾियूं वॾियूं हस्तियूं जेके आहिनि उन्हनि जंग खां बैक बि कयो त हिकिड़ो वक़्त जे तक़ाज़े खे ॾिसी करे जेको आहे फ़ैसिला थींदा आहिनि। मुंहिंजी राय जे मुताबिक़ त जेकॾहिं ईरान जल्दबाज़ी करे अमरीकी कंहिं बि अॾे खे या अमरीकी कंहिं तनसीबात खे हिट कयो त ईरान जे लाइ ॾुखियो वक़्तु अञा वधीक शुरू थी वेंदो। जेकॾहिं हू पहिरियों फोकस करे हिकिड़े दुश्मन जंहिंजे करे सभु कुझु थियो आहे उन खे मुंहुं ॾिए, उन खे तबाह बर्बादु करे, उन खे पंहिंजी टेक्नोलॉजी जा जौहर ॾेखारे, देन ॾिसो इहा आहे जंग, वॾी जंग, यानी अमरीका सां जंग का नंढी ऐं जंग न हूंदी। पोइ अमरीका छो जो हिन खिते में न आहे, अल्टीमेटली लॉस जेको आहे उहो हिन खिते में रहंदड़ हर मुल्क हर माण्हू खे पहुचंदो। हुन जो सभ खां वधीक एडवांटेज इहो आहे त हू समुंड जी इस्तेमालु करे पंहिंजो इक्विपमेंट खणी थो अचे ऐं उतां ई वापसि थो हलियो वञे। उन ताईं जेकॾहिं एक्सेस अहिड़ा के मिज़ाइल शायदि अञा ताईं न तयारु थिया आहिनि, चाइना वटि हुजनि या रशिया वटि हुजनि, त उहो नथो चई सघां, पर मां नथो सम्झां त कंहिं बि मुस्लमान मुल्क वटि अहिड़ी का टेक्नोलॉजी आहे जो हितां खां अमरीका ताईं को मार्क थी सघे। छो जो अमरीका घबराईंदो ऐं टिजंदो तॾहिं जॾहिं ग्राउंड ते उन जी ज़मीन ते, उन जी धरती ते उनखे नुक़सानु पहुचंदो। जेसि ताईं उनखे इहो शइ रियलाइज़ न थींदी त हाणे हीअ जंग मुंहिंजी हिन ज़मीन सरज़मीन ते अची चुकी आहे, तेसि ताईं मां सम्झां थो त अमरीका बैक ई न कंदो। अच्छा, ट्रंप जो टेन्यूर छा था ॾिसो, पूरो कंदो या जेके एहतजाज शुरू थिया आहिनि, सेनेटर्स ॻाल्हाइनि पिया, हिन खे कंडेम पिया कनि, ऐं हिन कांग्रेस खां पार्लियामेंट खां मंज़ूरी खां सवाइ वीटो पावर इस्तेमालु करे अटैक कयो आहे। सम्झो था त विदिन अमेरिकन सिस्टम जेको आहे ट्रंप खे तमामु घणी मुश्किल सां मुंहुं ॾियणो पवंदो। फ़िलहालु आउं कान थो सम्झां, छो जो हुनजी कांग्रेस में बि अक्सरियत आहे ऐं पार्लियामेंट में बि हुनजी वॾी अक्सरियत आहे। अमरीका जे बारे में आउं इहो चई सघां थो त अमरीका हिन दुनिया में यानी पंहिंजे खिते खां ॿाहिरि जॾहिं बि का जंग विड़ी आहे त वक़्ती तौर ते त हू उन मां फ़ाइदा हासिलु करे सघियो आहे, पर जेकॾहिं असां लॉन्ग टर्म ॾिसूं त अमरीका हमेशह डिफीट थियो आहे। पर उहो वक़्त जे हिसाब सां, जीअं मां बार बार चई रहियो आहियां, इराक़ जी मिसाल बि तव्हांजे साम्हूं आहे ऐं अफ़गानिस्तान जी मिसाल बि तव्हांजे साम्हूं आहे। त 20-20 साल जेको आहे जंग विढ़ण खां पोइ बि हुनखे ख़बर पई त अरबे रुपया ज़ाया करण जे, अरबे डॉलर ज़ाया करण खां पोइ कई पंहिंजा फ़ौजी, छो जो उते उहो ग्राउंड ते लथा, त ग्राउंड ते हुनखे ख़बर आहे त ईरान में कॾहिं बि पंहिंजी फ़ौज न लाहींदो आहे। हुनजो न बाज़ाब्ता ऐलान कयो आहे त असां ग्राउंड ते फ़ौज न, छो जो हू बुज़दिल क़ौम आहे बेसिकली आहे, पर टेक्नोलॉजी जी बुनियाद ते उहे खेॾी रहिया आहिनि। त हाणे मुस्लमान मुल्कनि खे बि घुरिजे त वधि खां वधि टेक्नोलॉजीस ते फोकस रखनि ऐं पाण खे अॻु में मज़बूत कनि। हिन वक़्तु बदकिस्मती सां हिन सॼी दुनिया जी में जेके बि इस्लामी मुल्क आहिनि 56 या 54, कंहिं में बि उन टेक्नोलॉजी जी सलाहियत ई कान्हे। यानी त अंदाज़ो लॻायो त हिननि अरब मुल्कनि मुस्लमाननि खां बचण जे लाइ इन्हनि यहूदियुनि खे पंहिंजा बेसिस ॾिना, न ॾिना आहिनि। यानी बदकिस्मती त असांजी इहा ई आहे त मुस्लमाननि खे उन्हनि साज़िशूं करे एतिरो विड़ायो जो उन्हनि जी रखवाली जे लाइ, चवंदा आहिनि न खीर जी रखवाली ते ॿिले खे विहारे छॾियो,
त हाणे असांजे मुस्लमान मुल्कनि जेको आहे इहो कमु कयो आहे जो खीर जी रखवाली ते ॿिले खे विहारे छॾियो आहे। हाणे ॿिलो जेको आहे उहो रखवाली थो करे, पोइ ज़ाहिर आहे उहो ॿिलो जेको आहे पंहिंजी मर्ज़ी सां उन खीर में जेको चाहे करे सघे थो। अहिड़े तरीक़े सां सभु जेके 6-7 मां जीअं तव्हांखे नाला पहिरियों ॿुधाया उन्हनि जा जेके बेस आहिनि, यानी उहे बि जेकॾहिं ईरान रिटेलिएट करे बि थो मिसाल जे तौर ते, त अल्टीमेटली उनखे कंहिं मुस्लमान मुल्क ते हमिलो करिणो आहे। यानी चाहे उहो इराक हुजे, चाहे शाम हुजे, चाहे सीरिया हुजे, चाहे कतर हुजे, चाहे कुवैत हुजे, चाहे UAE हुजे, यानी ऑलरेडी उन्हनि जा बेस जेके आहिनि उहे आहिनि ई वरी मुस्लमान मुल्कनि में न। त इहा ई असांखे तकलीफ़ आहे ऐं बदकिस्मती आहे जो जेकॾहिं हेॾा रिटेलिएट इन्हनि जे अॾनि ते, हा समुंडी जेकॾहिं हुनजे जहाज़नि ते हमला थियनि था, उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। पर ॾिसो हिन वक़्तु मुंहिंजी नज़र में ईरान इन पोज़ीशन में न आहे जो डायरेक्टली अमरीका सां माॾो अटकाए। ठीकु आहे, जंग त शुरू थी चुकी आहे ऐं जंग जो उहे बि स्टेप बाय स्टेप हूंदा आहिनि। ज़रूरी न हूंदी आहे त तव्हांखे जेकॾहिं नुक़सानु पहुतो आहे त तव्हां सबुल करे पंहिंजी तयारी करे पंहिंजे तहमुल सां बाद में फ़ैसिला करे सघो था। ऐं मुंहिंजी जेकी राय आहे त हीउ बयानु ॿिया मुल्क सभु ॾींदा। तव्हां बिलीव कयो, तजुर्बा इलाही ज़िंदगियुनि जा, कोई बि मुल्क तव्हांजी डायरेक्ट जंग में न ईंदो आहे ऐं ख़ुदा न ख़ास्ता ईरान सां बि आसरा ॾेई ऐं पोइ ॿिया मुल्क न अचनि त उन सां उनखे अञा वधीक नुक़सानु पहुची सघे थो। असांजो मुस्लिम मुल्क आहे, असां ईरान जे लाइ केतिरो साबित थो थिए नुक़सानदेह या फ़ाइदेमंद। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो जेके आहिनि आलमी मुलाक़ातूं थियूं आहिनि, इन में छा पिया सम्झो जेको मुल्की लेवल ते असांजी नुमाइंदगी थी आहे ऐं एप्रिशिएट कयो वियो आहे, ख़ासि तौर ते तव्हांजे पसंदीदा सब्जेक्ट इंडिया खे तमामु घणो धकु रसियो आहे ऐं हिन समूरी सूरत हाल खां पोइ फील्ड मार्शल जूं आलमी मुलाक़ातूं कीअं पिया ॾिसो सरकी साहिबु, पाकिस्तान खे अलाह साईं काफ़ी अरसे खां पोइ उहा अपॉर्चुनिटी ॾिनी जो पाकिस्तान दिफ़ाई तौर ते इहो साबित कयो त पाकिस्तान हिकिड़ो ज़हीन मुल्क आहे, पाकिस्तान हिकु बहादुर मुल्क आहे। पाकिस्तान जी फ़ौज 4 कलाकनि में पाण खां 10 ताक़तवर मुल्क खे, इहे ईअं ई आहे एग्ज़ैक्टली जीअं मूं तव्हांखे सम्झायां त इसराइल ईअं ताक़तवर आहे ईरान जे मुक़ाबले में जीअं इंडिया ताक़तवर हुयो पाकिस्तान जे मुक़ाबले में। पर उनजे बावजूदि पाकिस्तान 4 कलाकनि में फ़तह करे ऐं गो के असां जेकॾहिं सरेंडर हुनजी डोनाल्ड ट्रम्प जी ॻाल्हि न मञूं ऐं सीज़ फायर न थिए हा त शायदि इंडिया जी का जॻह कान बचे हा। पर इहो सॼी दुनिया रियलाइज़ कयो त जंग खटण जे बावजूदि बि जेकॾहिं पाकिस्तान खे तहमुल जे लाइ चयो वियो ऐं सीज़ फायर लाइ चयो वियो त पाकिस्तान दानिशमंदी जो मुज़ाहिरो करे उन सीज़ फायर ते अमल कयो ऐं बबांगे दोल ॿुधायो त ठीकु आहे, अमरीका असांखे सीज़ फायर लाइ चयो आहे त असां इहो सीज़ फायर करे रहिया आहियूं। इंडिया जी हिन में बदकिस्मती आहे त हू माफ़ियूं कराए सीज़ फायर करण खां पोइ बि हू फिरी वियो त बेसिकली दुनिया रियलाइज़ कयो त हीअ जॾहिं बि माज़ी में ॻाल्हाईंदा त असांजी को ॻाल्हि ॿुधंदो कान हो। पर हिन वक़्तु असांजी उहा पोज़ीशन अची वई जो सॼी दुनिया असांजी ॻाल्हि ॿुधी रही हुई त असांखे पंहिंजो मौक़ुफ़ दुनिया खे ॿुधाइण में कामयाबी थी त हीअ जेकी दहशतगर्दी थी रही आहे जंहिंमें असां उनजो शिकार रहिया आहियूं, दुनिया जी फ्रंट लाइन दहशतगर्दी जो असां शिकार रहिया आहियूं। 80,000 खां वधीक असांजा जवान ऑफिसर्स ऐं पाकिस्तानी उन में शहीद थिया। बिलियंस ऑफ डॉलर जो जेको आहे असांखे नुक़सानु थियो उहो सिर्फ़ु तव्हांजी जंग में, छो 9/11 खां पोइ तव्हांजी जंग, असांजी जंग त कान हुई, पर उनजे बावजूदि बि हिन दहशतगर्दी जंग में नुक़सानु असां बर्दाश्त कयोसीं। पहिरियों दुनिया इहा ॻाल्हि असांजी ॿुधंदी न हुई, पर हिन 4 कलाक जी जंग खां पोइ दुनिया खे अहसासु थियो त पाकिस्तान सही चई रहियो आहे ऐं हीउ मुस्तक़िल इंडिया कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। त उनजे करे मां सम्झां थो त असांजे फील्ड मार्शल खे दुनिया ऐं जीअं तव्हां ट्रम्प जो ॾिठो हूंदो त हुन चयो, हुन बि बबांगे दोल चयो त मूंखे फ़ख़्रु महसूसु थो थिए त जेको आहे मां पाकिस्तान जे आर्मी चीफ सां मुलाक़ात करे रहियो आहियां। त इहे वॾा जुमिला हुया ऐं हाणे न सिर्फ़ु अमरीका बल्कि दुनिया जो हर मुल्क पाकिस्तान खे इज़त जी निगाह सां ॾिसी रहियो आहे, एतिराम जी निगाह सां ॾिसी रहियो आहे ऐं पाकिस्तान जी जेकी रिस्पेक्ट आहे मां सम्झां थो त सॼी दुनिया में उहा बहितर थी वई आहे पहिरें जे मुक़ाबले में। त इहो असांजे लाइ क़ाबिल फ़ख़्रु ॻाल्हि आहे। ते अटैक खां पोइ छा डोनाल्ड ट्रम्प खे कंसीडर कयो वेंदो नोबेल प्राइज़ जे लाइ? ॾिसो, इहो जॾहिं पाकिस्तान दरख़्वास्त कई हुई उहा अमरीकी इन हमले खां अॻु में कई हुई। यकीनन जेकॾहिं इहो अमरीका हाणे हमिलो करे चुको आहे ऐं जेकॾहिं हिन में वधीक तेज़ी अचे थी त इहो ख़त त बहरहाल जारी थी चुको आहे त मां सम्झां त एॾी आसानीअ सां वापसि थींदो। पर जेकॾहिं इहा जंग वधी त यकीनन पोइ उहा स्टेज ईंदी जो पाकिस्तान मजबूर थी वेंदो इन बाबति सोचण ते। फ़िलहालु मां नथो सम्झां त इन हवाले सां का अहिड़ी मूवमेंट आहे। फ़िलहालु इहो मामिलो ईअं ई हले थो, छो जो अमरीका हिकिड़ी जेकी चालाकी कई आहे उहा सिर्फ़ु सिंपल कई आहे त असां वटि जेकी इतला ही हिननि 3 एटमी
तनसीबात जी असां जेको आहे रुॻो उन्हनि ते हमिलो करे ऐं उहो असां वरी वापसि आयूं ऐं असां दुनिया खे जेको आहे महफ़ूज़ बणाए छॾियो आहे। ज़ाहिर उन पिली हिकिड़ी अहिड़ी वरिती आहे जंहिंजे करे काफ़ी अधु दुनिया ख़ामोश थी वई आहे, अधु दुनिया जेको आहे हुन सां गॾु बीठी आहे। बेसिकली वक़्तु जेको आहे, छो जो इज़राइल उनजो बगल बच्चो आहे, जेकॾहिं ईरान डायरेक्टली रुॻो इसराइल खे बि टारगेट कंदो रहियो न, तव्हां सम्झो त इहो इनडायरेक्टली न डायरेक्टली अमेरिका जेको आहे हिन सां इफेक्ट थो थिए। अच्छा, वॾी महिरबानी जमाई साहब, अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पूरो थो थियणु। ॾिसजे त दुनिया जा उहे मुल्क जिन मां ईरान खे तवक़ो आहे ऐं उमेदु आहे, जीअं रूसी सदर खे सुप्रीम कमांडर ईरान जे ख़त लिखियो आहे ऐं मदद सिधी तलब कई आहे। ॾिसजे त ईंदड़ वक़्त में केरु थो ईरान सां बीहे ऐं अमेरिका जी पॉलिसी छा आहे। छा ईरान इहा अटैक वारी ॻाल्हि जेका अमेरिका खे जेका धमकी ॾिनी आहे उन ते अमल बि करे थो या हिनखे थोरो डिले करे थो, इहो वक़्तु ॿुधाईंदो। बहरहाल ईंदड़ वक़्तु दुनिया जूं जेके आहिनि अखियूं जेके आहिनि हिते खुथल आहिनि त आख़िर ईरान, इसराइल ऐं उनखां पोइ वरी अमेरिका जो जेको हमिलो आहे इहो वञी किथे दंग कंदो, इहो ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो। हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। मिलंदासीं अॻे प्रोग्राम में नए टॉपिक सां गॾु। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।